अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ अरिंद जी। बुढ़ल शाह कॉलोनी कच्ची आबादी नवाब शामी एयरपोर्ट पुलिस छापो हणी वॾे मिक़दार में सोपारियूं चूनू तमाकू ऐं मशीन हथ करण जी दावा कई आहे। उन सिलसिले में इंस्पेक्टर मुबीन परियार चयो आहे त सिंध हाई कोर्ट जे सख़्त हुकमनि खां पोइ गुटको मेनपुड़ी ऐं ॿियनि शयुनि में इस्तेमालु थींदड़ सोपारियूं ऐं नशियावर शयूं विकिरो कंदड़ दुकाननि फैक्ट्रियुनि ऐं गाॾियुनि ते छापा हया पिया वञनि। उन सिलसिले में छापो हयो वियो आहे ऐं अटिकल 1 करोड़ जो सामान ऐं मशीनरी हथ कई वई आहे, जॾहिं त हिकु जवाबदार फैसल मलक खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त फैसल मलक मीडिया खे ॿुधायो त असांजो ही सभु कमु क़ानूनी आहे ऐं पान में इस्तेमालु थींदड़ सोपारियूं असां मशीन ज़रिए वॾे पाननि जे केबिन वारनि खे विकिरो कंदा आहियूं। जॾहिं त उते कमु कंदड़ मज़दूरनि ऐं पाड़े वारनि चयो त हीअ फैक्ट्री गुज़िरियल काफ़ी अरसे खां हली रही आहे ऐं जेकॾहिं हीअ गैर क़ानूनी हुई त अॻु में छापो छो न हयो वियो। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।